पर तव्हां ॾिसो त हिकिड़ो जेको रिकग्नाइज़ अॼु जे दौर में फार्मूला आहे उहो इहो आहे त भई तव्हां पंहिंजो जेको बेसिक हिस्टोरिकल राइट आहे, तारीख़ी राइट आहे, उहो हिकिड़े कॉन्स्टिट्यूशनल ऐं हिकिड़े वसी तरह आज़ादी जे परस्पेक्ट में बि तव्हां घुरी सघो था। मिसाल जी ॻाल्हि, तव्हां ॾिसो त डेमोक्रेट जेको जमहूरी तहरीकूं आहिनि या आज़ादी पसंदि तहरीकूं या अलहदगी पसंदि तहरीकूं, उहे अॼु जे दौर में वधीक पब्लिक सां माण्हुनि सां जुड़ण जे लाइ या अॼु जे दौर जे हिकिड़े हालतुनि जे करे हिकिड़े राइट जे खे वधीक ॾियनि थियूं त भई तव्हां हिकिड़े जमहूरी राइट में पंहिंजा तारीख़ी हक़ घुरो। पावर पॉलिटिक्स जेके बि कनि था उहा सभु एजेंसियुनि जे ऐं इदारनि जे मार्फत पई थिए। हिते आज़ादु इलेक्शनूं कॾहिं बि कोन थियूं आहिनि। जंहिंखे बि असांजा इदारा, ख़ुफ़िया इदारा जेके क्लियर न कंदा आहिनि, उहो माण्हू इलेक्शन में बीहण जो अख़्तियार ई न हूंदो आहे उन्हनि खे, न त बि उहो खटियल सीटूं बि हाराए वेंदा आहिनि। अहिड़ा सिंध में खोड़ सारा मिसाल आहिनि, तव्हांखे ॾेई सघूं था त हिते आज़ादु न इलेक्शन आहे। हिते उहो माण्हू इलेक्शन में वञी हिसो वठंदो आहे जेको हुननि जो चहीतो हुननि जे एजेंडा ते अची अमल करे ऐं उन खे बीहण जो हक़ु हूंदो आहे। ॿियो तरीक़ो इहो आहे त हिन जंहिं सिरिश्ते खे असां सम्झूं ई था त हिकिड़ी ग़ैर आइनी ग़ैर क़ानूनी तरह जो, त हू सिंध जे माण्हुनि जो रद्द कयल हिकिड़ी शयूं आहिनि जेके असांजे पार्टी जे पॉलिसी सां मुकमल तज़ाद रखनि थियूं। जंहिं मुल्क जे अंदरि मूंखे इहा क़ौम नथा मञनि त मां हज़ारे सालनि खां हिकु जुदा क़ौम आहियां, मुंहिंजो जुदा हिकिड़ो वतन रहियो आहे, जॾहिं मूंखे उहा क़ौम मञण जे लाइ तयारु न आहिनि त असां उन जंहिंखे शइ खे बहितर सम्झूं ई नथा त उन में हिसेदार कीअं थींदासीं। असां जमहूरी राइट में पिया घुरूं, पुरमुन एहतिजाज करणु असांजो हक़ु आहे, छो त असेंबलियुनि जे अंदरि असांजी ॻाल्हि की का बि अहमियत वज़न कोन्हे को। नवाब अताला ख़ान मेंगल खां पुछूं, तव्हां त असेंबली में रहियो, वज़ीर आला थियो, चूंडिजी आयो, हे हो, चई मां वॾे में वॾी ग़लती कई जो असेंबली मेंबर थी, ऐं उन ते अॼु पछताव थो कयां त मां पंहिंजे बलूचनि खे उहे मुकमिल राइट्स न ॾियारे सघियुसि। ऐं अॼु तव्हां ॾिसो सिंध असेंबली जे अंदरि असांजी ग्रेटर थल केनाल खे सिंध असेंबली 3 दफ़ा रद्द कयो। कालाबाग डैम खे रद्द करे चुकी आहे, पर ग्रेटर थल केनाल ज़बरदस्ती सिंध जे मर्ज़ी जे ख़िलाफ़ ठाहे विया। भुट्टे साहब जे दौर में सिंध असेंबली क़ौमी असेंबली जो बिल जेको आहे सो मंज़ूरु कयो अक्सरियत राय सां। अक्सरियत राय सां उहो बिल पास थियो, पर उन खे ख़तमु करे हिते 2 ॿोलियुनि वारो असांजो जेको आहे सो सिंध वतन खे करे छॾियऊं। त अहिड़ी तरह सां असेंबलियुनि जे अंदरि जेके माण्हू वेठा आहिनि उन्हनि जी राय जी का अहमियत ऐं इज़त आहे ई कोन, छो त मथे जेके असेंबलियूं आहिनि उते असां सिंधियुनि जी राय जी का इज़त ई कोन्हे का। असीं भली सिंधी, बलोच, पख्तून जेकॾहिं गॾिजी था वञूं, पोइ बि पंजाब असांखां अक्सरियत में आहे, पोइ बि हू 65% जी नुमाइंदगी जी दावा बि कनि पिया ऐं असेंबलियुनि जे अंदरि अथनि बि सही। हाणे उते वेही करे असां पंहिंजे धरती जे मुफ़ाद जे माण्हुनि जे लाइ को बि फ़ैसिलो नथा वठी सघूं।